उन्हीं जे पुट के वरी मुक़रर कयो पर उन इनकार कयो। उन खां बाद में मरवान इब्न हकम खे ख़लीफ़ो बणायो जेको हज़रत मुआविया रज़ियल्लाहु ताला जो वॾो गवर्नर हो ऐं शाम जे इलाइक़े जो गवर्नर हो। उहे ख़लीफ़ा थिया, माना बादशाह थिया। उनजे वफ़ात खां बाद में उनजा ॿ पुट हुआ। हिकिड़े पुट जो नालो अब्दुल मलिक इब्न मरवान, ॿिए जो नालो अब्दुल अज़ीज़ इब्न मरवान। अब्दुल मलिक इब्न मरवान खे ख़लीफ़ो बणायो। इहो तक़रीबन सन 70 जे क़ुर्ब जवार जो वाक़ियो आहे। उन खां बाद में वो वफ़ात करे वियो। त उनजा 4 पुट हुआ, सलमान इब्न अब्दुल मलिक, वलीद इब्न अब्दुल मलिक ऐं ॿ ॿिया। उहे यके बाद थी करे ख़लीफ़ा थींदा रहिया, जल्दी फोत थींदा रहिया। उनजे ज़माने में हज्जाज इब्न यूसुफ गवर्नर रहियो आहे ऐं उन खां बाद में वरी जॾहिं उनजा 4 पुट वफ़ात करे विया त अब्दुल अज़ीज़ जेको ॿियो पुट हो अब्दुल मलिक जो, उहो फोत थी चुको। उनजे पुट उमर इब्न अब्दुल अज़ीज़ खे ख़लीफ़ो बणायो सन 99 हिजरी जे अंदरि। 99 खां वठी 99, 100, 101 ताईं 2.5 साल हज़रत उमर इब्न अब्दुल अज़ीज़ जी ख़िलाफ़त रही। उन खां बाद में वरी कोई अॻे बाद थी करे ॿिया माण्हू ईंदा रहिया। 100 साल ताईं तक़रीबन इहो सिलसिलो जारी रहियो, 101 साल ताईं, जेको मां तव्हांखे ॿुधायो। अहिड़े तरीक़े सां ख़िलाफ़त ऐं मुलूकियत जो ज़मानो रहियो। उन खां पोइ वरी कुझु अर्से खां बाद में खुलफ़ाए अब्बासी थिया। सब खां पहिरियों अबुल अब्बास असफ़ा ख़लीफ़ो मुक़रर कयो। इहो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे जी औलाद में जा, अब्बास जी औलाद में जा। ऐं उन खां बाद में वरी अबुल अब्बास जो पुटु, उन्हीं जो नालो मंसूर, वो ख़लीफ़ो थियो। वरी उन्हीं जो पुटु हारून रशीद, वो ख़लीफ़ो थियो। उन्हीं जो पुटु मामून रशीद, वो ख़लीफ़ो थियो। अहिड़े तरीक़े सां 600 सालनि ताईं जी ख़िलाफ़त रही ऐं इहो ज़मानो हलंदो रहियो। मुंहिंजा क़ाबिल एतिराम दोस्तो, उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु उहो सहाबी रसूल आहे जेको रसूलुल्लाह जो ख़लीफ़ो बि आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाज़िल मथां नाज़िल थियल क़ुरान खे जमा कंदड़ बि आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दोहरो दामाद आहे। माना 2 न्याणियूं यके बाद थी करे, हिक खां बाद में बि, हिक जे वफ़ात खां पोइ बि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु खे दी। पहिरीं घरवारी बीबी उम्मे कुलसूम हुई जेका उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु जी घरवारी थी। इहा न्याणी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पहिरियों अबू लहब जे पुट खे ॾिनल हुई। उतबा ऐं उतैबा ॿ पुट अबू लहब जा। मके जे अंदरि उन्हनि खे इहे रिश्ता थियल हुआ। पर जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने नबूवत जी दावा कई ऐं नबूवत जी तबलीग कई त उन्हनि कावड़ में अची करे हुज़ूर अकरम जे न्याणियुनि खे तलाक ॾिनी, अलाइदगी इख्तियार कई। उन खां पोइ हुनजो निकाह, ॿिन्ही न्याणियुनि जो निकाह हिक खां बाद ॿिए जो। पहिरियों बीबी उम्मे कुलसूम जो निकाह थियो ऐं सन 2 हिजरीअ में ग़ज़वे बदर जे वारे ॾींहुं जॾहिं बदर फतह थियो, उन ॾींहुं हज़रत बीबी उम्मे कुलसूम रज़ियल्लाहु ताला अन्हा जी वफ़ात थी। हुज़ूर अकरम सफ़र में विया, बदर जे लड़ाई में हुआ ऐं हुते इत्तला मिलियो त बीबी उम्मे कुलसूम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका न्याणी बीबी हज़रत उस्मान गनी जी घरवारी, उहा फोत थी चुकी आहे। उन खां कुझु अर्से खां पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु खे ॿी न्याणी जी पाण हुकुम ॾिनो त मुंहिंजे ॿी न्याणी सां तव्हां निकाह कयो। बीबी रुक़ैया रज़ियल्लाहु ताला अन्हा, उन्हीअ सां हज़रत उस्मान गनी जो निकाह, यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दोहरो दामाद आहे। 4 न्याणियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं। सब खां वॾी न्याणी जेका आई बीबी ज़ैनब बिन्त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुई, जेका हज़रत अबुल आस इब्न अब्द शम्स जी घरवारी ऐं ॿी न्याणी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहे 2 न्याणियूं जंहिंजो मां ज़िक्र कयो। ऐं चौथी न्याणी जेका आहे उहा बीबी फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा हुई, जेका हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु जे हिस्से में आई ऐं अल्लाह तबारक व तआला उन
ते जारी सारी फरमाया जो असांजे अल्हम्दुलिल्लाह ज़माने में भी सैयद हज़रात मौजूद हैं। ये बीबी फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु तआला अन्हा जी औलाद हैं। मुझे काबिल एहतराम दोस्तों, हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु साहिब हया हुआ। खुद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनका शर्मिंदा हुआ, हया कंदा हुआ। रिवायत के अंदर अचे तो हिकिड़े दफ़े हुज़ूर साईं जन खूह ते वेठा त खूह जे अंदर पेर लड़काए वेठा। हज़रत अबू बकर सिद्दीक़ भी साण वेठो, उस्मान उमर फारूक भी आयो वेठो। हज़रत उस्मान गनी जंहिं महिल आया तो हुज़ूर अकरम जे पेरनि जे हिकिड़े हिसे तां चादर हटियली। पाण चादर पहिरियों सिधी कयूं, चादर के हेठों पेरनि जे उन हिसे खे छुपायूं। उन खां बाद में उन पंहिंजे ग़ुलाम खे हुकुम ॾिनो त उस्मान खे हाणे अंदरि सॾु कर। पोइ फरमायूं त मां उन खां आया छो न कयां जेका अल्लाह जा फ़रिश्ता आया। माना उस्मान गनी उहा शख़्सियत हुई जंहिंखां अल्लाह जा फ़रिश्ता बि हया थींदा। पाण वॾा मालदार गनी हुआ, इनजे करे गनी सॾे था। हुज़ूर अकरम जे सहाबा में सभ खां वॾा मालदार ॿ सहाबा हुआ। हिकिड़ो हज़रत उस्मान गनी हो, वो सभ खां वॾो मालदार हो। ऐं ॿियो हज़रत अब्दुर्रहमान इब्न औफ हो, वो उन खां ॿिए नंबर ते मालदार हो। उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु ग़ज़वे तबूक में हुज़ूर अकरम ऐलान कयो त ॾिघो सफ़र आहे, सवारियूं कोन्हनि ऐं वॾे हिकिड़े दुश्मन सां मुक़ाबिलो करिणो आहे। उन ज़माने में दुनिया जी सुपर ताक़त हुई हिरकल बादशाह, जंहिंखे असां कैसर रूम चवंदा हुआ। रूम सां भेंट थी वई। पाण 755 किलोमीटर हिन वक़्तु जेको मदीने खां सफ़र आहे तबूक जो 755 किलोमीटर आहे। 755 किलोमीटर तबूक जे तरफ़ रवाना थियनि पिया त सवारनि जी ज़रूरत हुई। मौसम सख़्तु गरम हुई। ऐलान फरमायो त सहाबा किराम मुंहिंजो ताउन कयो सवारनि जे बारे में ऐं ज़रूरियात जे बारे में। सहाबा किराम कई उथी बीठा। अबू बकर सिद्दीक़ सॼो पंहिंजे घर खे सफ़ाई करे सभु कुझु खणी आयो। उमर फारूक पंहिंजे घर में अधु माल खणी आयो। हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला थी बीठा ऐं अल्लाह जा रसूल, मां 100 ऊँट पालान समेत जेका उन मथां माना सवारी जे लाइ ज़रूरत हूंदी आहे उनखे पालान चवंदा आहिनि समेत मां तव्हांखे ॾेई छॾिया। हुज़ूर साईं पहिरियां ऐलान कयो, फरमायो बसि ॿियो 100 ऊँट बि पालान समेत ॾेई छॾियो। हुज़ूर साईं टे दफ़े ऐलान कयो, चइजे 100 ॿियो ऊँट बि माना 300 ऊँट मां, पर इहो पालान खां बग़ैर मां तव्हांखे ॾिनो। ऐं वरी चोथों दफ़ो ऐलान कयो त चोथों 100 ऊँट बि उन्हनि ॾिनो, यानी 400 ऊँट जंहिंमें 200 ऊँट पालान समेत ऐं 200 ऊँट बग़ैर पालान जे, जेके असां कजाऊं चवंदा आहियूं। कजाउनि समेत ऐं कजाउनि खां बग़ैर। अहिड़े तरीक़े सां हुज़ूर अकरम जो ताउन फरमायो। एॾा वॾा मालदार हुआ। हीउ महीनो उन वॾे अज़ीम साहिबी जे शहादत जो महीनो आहे। 18 ज़ुल्हिज्जा सन 35 हिजरीअ में हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु पंहिंजे घर में क़ुरान करीम खे पढ़ंदे ऐं मंसूर हुजण जी हालत में, 1 महीने जे बुखे ऐं प्यासे रहण जी हालत में उन्हनि शहादत खे क़बूल फरमायो। उन खां बाद हीउ महीनो हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु तआला जे शहादत जे यादि ॾियारी